अबा तू ईदन जो पुट ही न वलण। हाँ चाचा फोग फकीर है ऐ हाँ तो वलण छड में यार बच्चल खान जे बोता कते मच्छी पहुंचायो था ओड़ा दरगाह ते बता मच्छी पुजायो यार मां बता जे राज जो मंगणार फकीर हां कॾहिं कॾहिं ब मोरा के ब मंगणार फकीर के दींदा को त फोग फकीर ही मच्छी वटो ही वनी पाजे बचन के खारा कॾहिं कयो त सोचो त। अरे यार चाचा फोग खोड़ मच्छू अदा रुगो वियो है बांधी दे जे मोटो तो मच्छू ही मच्छू दई वायदो आ तो सा वायदो तोखे दरिया जी मच्छी खाराईंदुस खामन वाली सनी सनी मच्छिया तू पोड़ो मुड़सई पोड़ो मुड़स अरे उनमें कंडा जाम होंदा थई बाबा दरिया जी मच्छी जो हाणे फोग फकीर के आसरो नहीं जान तो चढ़ाई पड़ी असल खुद तो जवाब दे त फोग फकीर मच्छी कान मिलंदई। अरे यार चाचा फोग फकीर एड़ी का भी गाल ना है यार ही मच्छी तुझे खाने जड़ी ना है। अबा जे कॾहिं वाकई आ गाल ही है तो पो बाबा ए खड्डा ए खुबा ए खामा व्या काॾे कोन्हनि कुड़ी कुल्हे ते थई मूंखे पक्का त तूं दरिया जी मच्छी मारे आयो बाबा मुंहिंजो बि फकीर जो अर्ज़ो अथई हाणे मच्छी बुखे ॾे त वञी बचन खे खारायां। ओ चाचा फोग फकीर तुझे बच्चन जे खाने जड़ी मच्छी ना है मन चाचा सन्नी मच्छिया रुको कंडा ही कंडा दस। अबा वलण नाराज़गी छो थो ॾेखारी बाबा या तुम्हारी जेका मच्छी आहे न या पाण वटि ई रखो वाकई नंढी आहे वॾी आहे जेका बि आहे या तोखे मुबारक हुजे जेकॾहिं न बाबा तव्हां राज वारा सां राज़ी आहियो त बाबा असां करोड़ रुपया कमायासीं रुगो नाराज़ न थियो बाबा मां मंगणार फ़क़ीर आहियां न कुर्ब सां ॿधल आहियां मूंखे का मच्छीअ जी बुख कान्हे मूंखे कुर्ब जी बुख आहे बाबा। अरे मामा फोग मां कावड़ किथे तो मां फकीर माण्हू मां छाजी कावड़ कंदुसि ओ चाचा तो जड़े मखण माण्हू खां मच्छी प्यारी कंदुसि त्या वाह रे चाचा वाह जो सुञातो थी वलण खे कमाल है यार चाचा। बाबा मुझे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध इन डंड में नड़ो लाहे मच्छी छो नथो मारे रुगो था पिया बाबा डंभरा फत कर। ओ चाचा तुम्हारी ॻाल्हि सच्ची आ डंड में तो वॾी वॾी मच्छी आ पर यार हू खान ठीको खयो है असां जो ते किथे थी हले ऐं के बि माणे के उते मच्छी मारणी कोन था ॾीन बाबा खानन जो डंड सां कहिड़ो वास्तो ये डंड त कुदरती आ छाजो ठीको छाजी ॻाल्हि छाजी विरासत छाजो वाइपो बाबा तव्हां मुहाणा आहियो मछड़ी बछड़ी मारे पंहिंजे बच्चन जो गुज़र त कंदव न छा कयूं चाचा फोग गरीब राज आहियूं दिकर थाबल में आहियूं न त कॾहिं बि असांजे पाणी ते फेरा लॻाई न आहिनि। यार तूं तो को सफ़ा चरियो कहिड़ो इन्हनि खाननि जा चौकीदार पहिरो ॾींदा आहिनि डंड ते तूं हीअं कर संझे खण नड़ो वञी डंड में लाहे जीअं जो सुबुह थिए न मच्छी कढी थो कर। चाचा फोग डंड में तो को माण्हू लहे ई नथो अलाए किथां ये खाननि कोन खान अलाए किथां इन्हनि वागू पकड़े डंड में विझो आहे। वो तो यार हेफ़ तव्हां त बाबा मोड़े जो औलाद आहियो हाणे इन्हनि भागुन खां था डिॼो घर वॾी ॻाल्हि करे छॾी वलण बाबा जेकॾहिं इहे न तव्हांजा हाल रहिया पोइ त बाबा ये खॾूं ये खुॿा इहे बि खसिजी वेंदव पोइ हीअं कजो जो मार्केट मां मुल्ह जी मच्छी वठी या रोज़गार कजो हाणे हलां मां माशा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।